الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وآتوا النساء صدقاتهن نحلة فإن طبن لكم عن شيء منه نفسا فكلوه هنيئا مريئا صدق الله العظيم। ऐं ॾियो तव्हां औरतुनि खे इन्हनि जा हक़ महर ख़ुशीअ सां। पोइ जेकॾहिं चाहिनि तव्हांजे लाइ ॾियनि तव्हांखे कुझु बि इन खां पंहिंजे तरफ़ां ख़ुशीअ सां, पोइ खाओ तव्हां इन्हनि खे वणंदड़ सुहाईंदड़ करे। सूरत निसा जे पहिरियों रुकू आयत नंबर 4, चौथे सिपारे जो 12हों रुकू। कल सूरत निसा जे पहिरें रुकू जूं 3 आयतूं तिलावत कयूं हुआसीं। अॼु सिर्फ़ु हिकिड़ी आयत तिलावत कई आहे, चूँकि गुज़िरियल कलो की 3 आयत ऐं अॼोकी इन हिकिड़ी आयत में कुझु अहकामात तफ़सील तलब आहिनि। इन जे करे सिर्फ़ु हिकिड़ी आयत तिलावत कईसीं ऐं गुज़िरियल 3 आयत जो कुझु तफ़सीर रहियल हुयो। उन मुनासिबत सां गुज़िरियल आयत आख़िरी 3 में इहो हुयो, अल्लाह ताला बैक वक़्त 4 निकाहनि 4 शादियुनि जी इजाज़त ॾिनी। इन खे चइबो आहे तअद्दुद अज़वाज, जंहिं ते आम मुसलमान जे लाइ कल बहस मुबाहिसो थी चुको हुयो। अॼु आहे रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ तअद्दुद अज़वाज, साईं जन जेके शादियूं फरमायूं उन जे मुतालिक़ इन आयात जे रोशनी में तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 299 मां तफ़सील हिन तरह आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरापा रहमत व बरकत मक़सद बेअसत हुया। साईं जन इस्लाम जे तालीमात के कौलन ऐं अमलन दुनिया में फैलायो। साईं जन ॿुधाईंदा बि हुया ऐं कंदा बि हुया, चूँकि इंसानी ज़िंदगी जो को शोबो अहिड़ो न आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहबरी जी ज़रूरत न हुजे। नमाज़ बाजमात खां वठी करे घरवारियुनि जा ताल्लुकात, आल औलाद जी परवरिश, एतिरे ताईं जो वाशरूम बाथरूम जी ज़रूरियात ऐं पाकाई ताईं जे बारे में साईं जन जा कौल ऐं फ़ेल हिदायत जे कुतुब हदीस में भरियल आहिनि। अंदरून खाना घरवारी ज़िंदगी जे मुतालिक़ कीअं साईं जन जा सुन्नत तय्यबा हूंदी हुई ऐं घर में अची करे मसाइल पुछण वारे औरतुनि खे छा छा जवाब ॾींदा हुआ। इन तरह जा केतिरा ई मसाइल जिन मां अज़वाज मुतहरात जे ज़रिए सां उम्मत जी रहनुमाई थी आहे। तालीम ऐं तबलीग जी दीनी ज़रूरत जे पेश नज़र हुज़ूर अक़दर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कसरत अज़वाज हिकिड़ी ज़रूरी मामिलो हुयो। सिर्फ़ हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा का अहकाम ऐं मसाइल, अखलाक ऐं आदाब, सीरत नबवी जे मुतालिक़ 2210 रिवायतूं आहिनि। आयशा सिद्दीक़ा जेके उम्मत जी इन्हनि मसाइल में रहनुमाई फरमाई आहे, 2210 हदीसूं रिवायत थियल आहिनि जेके कुतुब अहादीस में मौजूद आहिनि। हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी मरवियात जी तादाद 378 आहे। हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जूं फ़तवाऊं गॾु कजनि त उन्हनि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ ॾिनल फ़तवाऊं हिकिड़ो किताब जी शक्ल थी सघे थी। अहिड़े नमूने सां हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जूं रिवायत, दिरायत, फ़िक़ह, फ़तवा में जेको मरतबो आहे
उहो मोहताज बयान नाहे। उन्हनि जे शागिर्दनि जो तादाद ई 200 जे लॻभॻि आहे जिन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां इल्मु हासिल कयो। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ मुसलसल 48 सालनि ताईं इल्म खे आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फैलायो। बतौर मिसाल जे साईं जन जूं 2 मुक़द्दस घरवारियुनि जो मुजमल हाल लिखियो हो। ॿियूं अज़वाज मुतहरात जूं रिवायतूं भी मजमूई हैसियत सां काफ़ी तादाद में मौजूद आहिनि। अंबिया अलैहिमुस्सलाम जे मक़ासिद बुलंद ऐं पूरे आलम जी इनफ़िरादी ऐं इज्तिमाई ख़ानगी ऐं मुल्की इस्लाहात जे फ़िक्रनि खे दुनिया जे शहवत परस्त इंसान छा ॼाणनि। उहे त सभ के पंहिंजे मथों क़यास कंदा आहिनि। इन्ही नतीजे में कई सदियुनि खां यूरोप जा मुल्हिद ऐं मुस्तशरिकीन इन हट धर्मी में फ़ख्र आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तअद्दुद अज़वाज के एक ख़ालिस जिनसी ऐं नफ़सानी ख़्वाहिश जी पैदावार करार ॾियनि था। माना यूरोप वारा मुल्हिद ऐं मुस्तशरिकीन इहा चवंदा आहिनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौबह नऊज़ बिल्लाह साईं जन इहा जेका पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशुनि के तस्कीन जे लाइ एतिरियूं शादियूं कयूं। हालांकि क़ुरान ऐं हदीस उन जी बिल्कुलु तरदीद थी करे। उन जे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन कसरत तअद्दुद अज़वाज ते अॼु इन आयात जे तफ़सीर जे रोशनी में गुफ्तगू कयूं था। साईं जन जी मासूम ज़िंदगी कुरैश मक्का जे साम्हूं इन तरह गुज़री जो 25 सालनि जी उमिरि में साईं हिकु सन्ने रसीद साहिब औलाद जंहिंजा 2 मुड़ुस अॻु में फ़ौत थी चुका हुआ उन सां अक़द निकाह कयो। 25 सालनि ताईं साईं जन पाक दामनी वारी ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं इन तरह जो महीननि जा उन सां वरी जॾहिं अक़द निकाह थियो आहे हज़रत ख़दीजतुल कुबरा सां रज़ियल्लाहु ताला अन्हा सां साईं जन महीननि जा महीना घर छॾे करे ग़ारे हिरा में मशगूल इबादत रहंदा हुआ। ॿिया निकाह जेतिरा भी साईं जा थिया आहिनि 50 साल उमिरि शरीफ़ खां पोइ थिया आहिनि। साईं जन जो पहिरियों निकाह 25 साल जी उमिरि में थियो आहे। उन खां बाद में जेके साईं जा निकाह थिया आहिनि उहे 50 साल उमिरि खां बाद में थिया आहिनि। साईं जन जी इहो जवानी जी पाक दामनी वारी ज़िंदगी सॼी मके वारनि जे नज़रुनि जे साम्हूं गुज़री। कॾहिं भी कहीं भी दुश्मन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ अहिड़ी शइ मनसूब करण जो मौक़ो न मिलियो जेको तक़वा ऐं तहारत के मशकूक करे। साईं जे दुश्मननि कॾहिं साईं खे चयो त जादूगर आहे, कॾहिं साईं जे लाइ चवनि पिया त शाइर आहे, कॾहिं साईं जन जे लाइ चवनि पिया त मजनून आहे, कॾहिं साईं जन जे लाइ चवनि पिया त कज़ाब आहे, कॾहिं साईं जन जे लाइ चवनि पिया मुफ़्तरी आहे। इल्ज़ामात में काई कसर न छॾी हन। पर साईं जी मासूम ज़िंदगी ते उन ज़माने जा मुशरिकीन भी अहिड़ी काई जुरत न करे सघिया आहिनि साईं जे इफ़त व पाक दामनी जी ज़िंदगी ते को हरफ़ चई सघनि। साईं जन जी इन जवानी जे 50 साल ज़ुहद व तक़वा दुनिया खां यकसूई जे आख़िरी उमिरि में साईं जन खे कहिड़ी ज़रूरत पई जो साईं जन पोइ निकाह कया। 25 सालनि जी उमिरि खां वठी करे 50 साल जी उमिरि ताईं सिर्फ़ु हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा साईं जन जो घरवारी हुई। उन जी वफ़ात खां पोइ हज़रत सौदा ऐं हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा सां निकाह थियो। पर हज़रत सौदा रज़ियल्लाहु ताला अन्हा त साईं जे घर में तशरीफ़ फरमा थियूं ऐं हज़रत आयशा सिग़र सिन्नी जे करे पंहिंजे वालिद जे घर में रहियूं। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा सां निकाह थियो त उन वक़्त में अञा उमिरि नंढी हुई। रुख़सती निकाह खां फ़ौरन बाद न थी। पोइ कुझु सालनि खां पोइ 2 हिजरी में मदीनतुल मुनव्वरा में हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा सां रुख़सती अमल में आई। उन वक़्तु साईं जन जी उमिरि हुई 54 साल। आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा सां जॾहिं साईं जन जी रुख़सती थी आहे साईं जी उमिरि हुई 54 साल ऐं 2 घरवारियूं इन उमिरि में अची करे गॾु थियूं। 54 साल ताईं सिर्फ़ु साईं जन जे अक़द निकाह में सिर्फ़ु 2 घरवारियूं रहियूं। 3 घरवारी हाणे आयशा सिद्दीक़ा। उन खां पोइ 1 साल बाद हज़रत हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा सां निकाह थियो। कुछ महीननि बाद हज़रत ज़ैनब बिन्त ख़ुज़ैमा सां निकाह थियो ऐं सिर्फ़ु 18 महीना साईं जे निकाह में रही करे उहा वफ़ात करे वई ऐं हिकु कौल जे मुताबिक़ सिर्फ़ु 3 महीना साईं जे निकाह में ज़िंदा रही पोइ वरी उन्हनि जी वफ़ात थी।
चौथीं हिजरी में हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां निकाह थियो। 5वीं हिजरी में हज़रत ज़ैनब बिन्त जहश रज़ी अल्लाह ताला अन्हा सां निकाह थियो। उन वक़्तु साईं जन जी उमिरि 58 साल हुई। जॾहिं इहो निकाह थियो 5वीं हिजरी में त साईं जन जी उमिरि 58 साल हुई। एतिरी उमिरि में अची करे 4 घरवारियूं गॾु थियूं। हालांकि उम्मत खे जंहिं वक़्तु 4 घरवारियुनि जी इजाज़त मिली उन वक़्तु कम अज़ कम 4 निकाह करे सघंदा, पर साईं जन ईअं न कयो। उन खां पोइ 6वीं हिजरी में हज़रत जुवेरिया रज़ी अल्लाह ताला अन्हा सां ऐं 7वीं हिजरी में हज़रत उम्मे हबीबा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां, पोइ 7वीं हिजरी में हज़रत सफ़िया रज़ी अल्लाह ताला अन्हा सां, पोइ इन्ही साल हज़रत मैमूना रज़ी अल्लाह ताला अन्हा सां निकाह थियो। माना साईं जन जी उमिरि हिन वक़्त में 58 साल। इन्ही उमिरि में ख़ुलासो इहो आहे 54 साल जी उमिरि ताईं साईं जन सिर्फ़ु हिकिड़ी ई घरवारी सां गुज़ारो कयो। पोइ 25 साल हज़रत ख़दीजतुल कुबरा सां ऐं 4-5 साल हज़रत सौदा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां गुज़ारिया। पोइ 58 साल जी उमिरि में 4 घरवारियूं गॾु थियूं। बाक़ी अज़वाज मुतहरात 2-3 साल जे अंदरि हरम नबूवत में आयूं। छो त साईं जन जी उमिरि मुबारक घणा साल हुई? 65 साल या 63 साल। इहे बाक़ी जेके थोरा साल आहिनि इन्हनि में साईं जन जे हरम पाक में बाक़ी इहे घरवारियूं आयूं। ऐं इन्हनि एतिरनि घरवारियुनि में साईं जन जी कुंवारी घरवारी सिर्फ़ु हिकिड़ी हुई, हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुई। उन खां सवाइ जेके साईं जूं सभु घरवारियूं हुयूं उहे बेवा हुयूं, जिन मां बाज़ जा 2 मुड़ुस पहिरियों गुज़ारे चुका हुआ ऐं इहा तादाद बि आख़िरी उमिरि में अची गॾु थी गई। पोइ अल्लाह ताला इहो सिर्फ़ु तादुद अज़वाज जी वजह तालीमी तबलीगी फ़वाइद जेके उम्मत खे हासिल थियणा हा, अहकाम उम्मत ताईं पहुचणा, उन्हनि जे करे अल्लाह ताला जे हुकुम सां, अल्लाह जे महिरबानी ऐं अल्लाह जे इजाज़त सां साईं जन जे हरम पाक में एतिरियूं घरवारियूं आयूं। हिकिड़ी घरवारी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जॾहिं अक़द निकाह में आई त उहा पाण सां गॾु पंहिंजी औलाद खणी आई, जंहिं अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गोद में परवरिश पाती। इहो मिसाल अल्लाह ताला हिकिड़ो दीन जे मसइले खे सम्झाइण जे लाइ, जेकॾहिं इहा मसइलो न थिए हा त इन औलाद खे परवरिश जो मसइलो कीअं सम्झ में अचे हा। हज़रत उम्मे सलमा पंहिंजी अॻी औलाद खे हज़रत उमर बिन अबी सलमा खे खणी आई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गोद में अची परवरिश पातई। पोइ हिकिड़े ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु खाए पियो। पोइ उनजो हथु सॼे उन प्लेट में फिरे पियो। साईं जन उनजी तरबियत फरमाई, समिल्लाह व कुल बि यमीनिका व कुल मिम्मा यलीक, बिस्मिल्लाह बि पढ़, सॼे हथ सां बि खा ऐं तुंहिंजे पासे ॾऊं जेको तुंहिंजो पासो आहे उतां खा। त साईं जन इहा तरबियत कई। इहे उम्मत खे अल्लाह ताला खे मसाइल सम्झाइणा हा। पोइ इन जे करे अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तअद्दुद अज़वाज जी इजाज़त अता फ़रमाई। ऐं अहिड़े नमूने सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत जुवेरिया हिकिड़े जिहाद में क़ैद थी करे आई ऐं ॿियनि क़ैदियुनि वांगुरु इहा बि तक़सीम थी वई। साबित बिन कैस या उन जे सौट जे हिसे में उनखे ॾिनो वियो, पर उन्हनि पंहिंजे आका सां इन तरह मामिलो कयो त एतिरो माल तव्हांखे ॾींदासीं ऐं मूंखे आज़ादु कयो। इहो मामिलो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो ऐं साईं जन माली इमदाद साईं जन खां हज़रत जुवेरिया तलब कई। साईं जन फ़रमाइनि, इन खां बहितर न ॿुधायां तव्हांखे, ओ हीअ आहे जो तव्हांजे तरफ़ां मां माल अदा कयां थो ऐं तव्हां सां मुंहिंजो निकाह थी वञे। उन्हनि बख़ुशी मंज़ूर कयो। साईं जन उन जे तरफ़ां माल अदा कयो ऐं निकाह फ़रमायूं। उन जे बरकत सां सहाबा वटि जेके उन जे क़ौम जा गिरफ़्तार थी आया हुआ उहे सभु आज़ादु करे छॾियूं। चयूं त हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़द निकाह में अची वई आहे, त उन जे क़ौम खे असां पाण वटि बानो कीअं करे रखूं। हदीस में ईंदो आहे, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जुवेरिया रज़ियल्लाहु ताला अन्हा सां निकाह करण सां बनु मुस्तलक़ जा 100 घराना आज़ादु थिया। अहिड़ी काई औरत न हुई जंहिंखे हज़रत जुवेरिया रज़ियल्लाहु ताला अन्हा खां वधी करे पंहिंजे क़ौम जे लाइ वॾी बरकत मिली हुजे। इहो
अॻिते अल्लाह ताला इहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तअद्दुद अज़वाज जूं बरक़ात ऐं तफ़सील कुझु पेश कयोसीं। मुल्हिद ऐं मुस्तशरिकीन इहा धोखो ॾींदा आहिनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशनि जे बुनियाद ते एतिरियूं शादियूं कयूं, हालांकि इहे ग़लति आहे। क़ुरान जे रोशनी जे हिसाब सां बि ग़लति आहे, अहादीस मुबारका जे हिसाब सां बि ग़लति आहे। उन खां पोइ अल्लाह ताला फरमायो फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तअदिलू फ़वाहिदा, जेकॾहिं तव्हांखे ख़ौफ़ आहे तव्हां इंसाफ़ न करे सघंदो ॿिनि में, टिनि में, चइनि में, पोइ तव्हां हिकिड़ी ई शादी कयो, हिकिड़ो ई निकाह कयो, जिथे तव्हां इंसाफ़ बि करे सघो ऐं उन जा हक़ बि अदा करे सघो। हिकिड़ी हदीस पाक में ईंदो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं माण्हू जे निकाह में 2 औरतूं आहिनि, उन्हनि जे हुकूक में बराबरी ऐं इंसाफ़ नथो करे, क़यामत जे ॾींहुं उथंदो त उनजो हिकिड़ो पासो सुकल हूंदो। त माना जंहिंखे मुतअद्दिद घरवारियूं आहिनि त उन्हनि खे उन में इंसाफ़ करिणो आहे। इंसाफ़ छा में करिणो आहे? ख़र्च पखे में, शबबाशी में, माना राति गुज़ारण में बराबरी करणु, इहो उन सां इंसाफ़ करिणो आहे। जेकॾहिं माण्हू खे मुतअद्दिद शादियूं आहिनि त पोइ उन्हनि जे अंदरि इंसाफ़ करिणो आहे। अॼु जेका असां आयत पढ़ीसीं उन में हक़ महर जो बयानु आहे, इन खे इख़्तिसार सां बयानु करे पोइ इजाज़त था वठूं। महर जे मुतालिक़ अरबनि में कई क़िस्म जा ज़ुल्म हूंदा हुया। हिकिड़ो महर ईअं हुयो जो छोकिरी जो हक़ महर छोकिरी जो हक़ आहे, छोकिरी जे पीउ जो बि न आहे, छोकिरी जे भाइरनि जो बि न आहे, छोकिरी जे ॿियनि रिश्तेदारनि जो बि न आहे, इहो ख़ालिसतन हक़ छोकिरी जो आहे। अरबनि में ईअं हूंदो त छोकिरी जा जेके औलिया हूंदा हुआ, वली हूंदा हुआ, सौ सिधो मुड़ुस खां वसूल करे छॾींदा हुआ, जेको सरासर ज़ुल्म हुयो। अरबनि में ईअं हुयो। उनखे दफ़ो करण जे लाइ क़ुरान शरीफ़ फरमाया आतुन निसा सदक़ातिहिन्न निहला, इन्हनि अक़द निकाह में ईंदड़ जेके घरवारियूं थियूं बणजनि उन्हनि खे तव्हां सौ सिधो हक़ महर ॾियो, इहो उन्हनि जो हक़ आहे। ॿियो इहो त उन्हनि जे महर जो हुकुम मुड़ुसनि खे बि आहे त सौ सिधो पंहिंजे घरवारियुनि खे अदा कनि, ॿियनि खे न ॾियनि। ॿियो ज़ुल्म इहो हूंदो जेकॾहिं कॾहिं कंहिं जो हक़ महर ॾियणो बि पवंदो त तमामु सख़्ती सां ॾींदा हुआ, न चाहींदे ॾींदा हुआ, उनखे तावान सम्झी करे ॾींदा हुआ। पोइ अल्लाह ताला इहो फरमायो निहला, ख़ुशी सां हक़ महर अदा कयो, इन में का कावड़ जी ऐं तावान सम्झण जी ॻाल्हि कोन्हे का, त हक़ महर जेको आहे ख़ुशी सां अदा कयो। टियों ज़ुल्म इहो हूंदो हो, केतिरा ई मुड़ुस इहो सम्झी करे त घरवारी उन्हनि जे ॾाढो मजबूर आहे, मुखालिफ़त करे नथी सघे, दबाव विझी करे उनखां माफ़ु कराए वठंदा, जेका दर हक़ीक़त माफ़ी न हूंदी हुई। ऐं पोइ इहे वरी सम्झंदा त बसि हाणे माफ़ी थी वई आहे, इहा माफ़ी न आहे, ज़ोर सां, जबर सां, ॾाढ सां, दबाव सां इहा खणणु ऐं पोइ उनखे हिकिड़े ज़िबानी रस्मी तौर ते चवणु त मूंखे माफ़ु करे छॾ। हुन ड्रिज जे करे, दबाव जे करे जेकॾहिं चयो त इहा माफ़ी न आहे, जेसिताईं दिलि सां माफ़ु नथी करे। उनखे तव्हां महर ॾियो ई कोन था। हक़ महर में जेके ज़ेवरात ॾिजनि था या पैसा पाई ॾिजनि था उहे घरवारी जो हक़ आहे, उन खे ॾियणो आहे। उन खां पोइ अल्लाह ताला फरमाए फ़इन तिब्न लकुम अन शैइन मिन्हु नफ़्सन फ़कुलूहु हनीअम मरिया, जेकॾहिं इहे तव्हांखे घरवारियूं पंहिंजे दिलि जे ख़ुशीअ सां, रज़ामंदी सां माफ़ु थियूं करे छॾनि, सॼो हक़ महर माफ़ु कनि या कुझु हिसो माफ़ु कनि, हाणे तव्हांजे लाइ शरीयत जाइज़ कई आहे, हाणे तव्हां खाई सघो था, तव्हांखे हाणे इजाज़त आहे, पर उन्हनि जे हवाले कयो, उन्हनि जे हथ में ॾियो, पोइ हाणे तव्हांखे ॾियनि वापसि, माफ़ु कनि त पोइ इहा आहे माफ़ी। ऐं अला ला तज़लिमु वला ला हिल्लु मालु इम्राइन इल्ला बितीबि नफ़्सिन मिन्हु, मिशकात में हदीस आहे, ख़बरदार ज़ुल्म न कयो, ईअं न सम्झो जो तव्हां कंहिंजो माल खाई वञो तव्हांजो उहो हलाल हुजे तव्हांजे लाइ, ईअं न आहे। इन जे मुतालिक़ इहो बि लिखियो अथनि त असांजे मुआशिरे में भेनरुनि खां जीअं माण्हू वरसे जो हक़ माफ़ु कराईंदा आहिनि रस्मी तौर ते, हाणे पीउ फ़ौत थी वियो, भेणूं आहिनि अदी माफ़ु करे छॾिजां, हाणे अदी जा जेके 5 जरे बचनि था उनखे कब्ज़ो ई कोन ॾिनो आहे, उनखे जेका घर जी जॻह अचे थी उनखे कब्ज़ो ई न मिलियो आहे, हो वीचारी सम्झंदी मजबूरूं ऐं मिलंदो कोन, ॾींदा कोन, हरू भरू जेकॾहिं अञा चवंदुमि त भत बिरादर मां बि कढी छॾींदा, पोइ चवंदी माफ़ु करे छॾियमि, इहा माफ़ी न आहे।
इहा माफ़ी न आहे। अलाह ताला फरमाए जेकॾहिं तव्हांखे दिलि जे ख़ुशी सां पंहिंजे रज़ामंदी सां ॾियनि थियूं त पोइ माफ़ु आहे, माफ़ु कनि थियूं त पोइ ठीकु आहे। जेकॾहिं नथियूं माफ़ु कनि त पोइ इहो तव्हांजे लाइ हलाल न आहे। हाणे असांजे मुआशिरे में ईअं आहे, न्याणियुनि जूं ज़मीनूं, उन्हनि जी मिल्कियत, भेनरुनि जी मिल्कियत बसि साईं असां माफ़ु कराए छॾी आहे। हालांकि माफ़ी जी इहा सूरत कोन्हे का जेका मुरवज आहे। पोइ जेको आहे साईं चवंदा आहियूं असांजे घर में बरकत न आहे, असांजे माल में बरकत न आहे। जॾहिं बुनियादु खईं असांजी आमदनी ऐं हराम जी अचे थी त बरकत काॾों पए। तंहिंजे करे इहा पराया हक़ आहिनि, इन्हनि खे खाइणु वॾो गुनाह आहे। अलाह ताला असां समूरनि जे घरनि में कमाई में जेको आहे हलाल रिज़्क़ रोज़ी अता फ़रमाए, जंहिंजा जेके हक़ हुजनि उन्हनि खे हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। 4 आयतूं कल्ह खां अॼु ताईं पढ़ियूंसीं। सुभाणे वारे इंशा अल्लाह ताला आयतुनि में आहे यतीमनि जे माल मिल्कियत ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त, उन्हनि जो बयानु आहे। ऐं उन खां पोइ आहे वरसे जो, औरतुनि ऐं मर्दनि जो हक़ केतिरो आहे, वरसो उन्हनि खे केतिरो थो मिले। इंशा अल्लाह ज़िंदगी रही अल्लाह ताला जेको चाहे सुभाणे इंशा अल्लाह तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतु व फ़िल आख़िरति हसनतु व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु व अला आलिहि व सहबिहि व ज़ुर्रिय्यतिहि अहल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।